हिंगोर जा ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे सूबाई अॻुवाण NA 203 जे GTA उम्मीदवार पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी ऐं PS 29 GTA उम्मीदवार डॉक्टर रफ़ीक ॿांभण UC रसूलाबाद UC सेठार जा UC डेपारचा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा तूफ़ानी दौरा कया आहिनि। केतिरनि ई बिरादरियुनि जे चङनि मुड़िसनि GTA उम्मीदवारनि जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾिजाणनि खे ख़िताब कंदे चयो त PP 15 सालनि जे इक़्तिदार वारे दौर में सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। 8 फ़रवरी ते सितारे खे ठपो हणी GTA खे कामयाब बनायो वञे। हुन चयो त सिंध जो अवाम PP मां बेज़ार थी चुको आहे। PP उम्मीदवार अवाम वटि नथा वञनि। असां अवाम जी ख़िदमत कई आहे। हुन वधीक चयो त 15 सालनि जी पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत जी कारकर्दगी अव्हां जे साम्हूं आहे। 8 फ़रवरी ते हर तरफ़ सितारो चमकंदो जॾहिं मुख़ालिफ़ ॻोल्हिया न लभंदा। पीर सैयदुद्दीन शाह राशिदी सां गॾु GTA उम्मीदवार डॉक्टर रफ़ीक ॿांभण ऐं ॿिया गॾु हुआ।